ज़मींदार सां सूहे ओता कसान जान ठहे अदा ओता कसान जान ठहे पटको तखान सां कंदार वही हारी भी ज़मींदार सां सूहे हुन आखई बंदूक इहो भोग थे लगो वाणियो त मगर हटाई वापार सां सूहे कपड़न सां को ठहे त कोहार सिंगार सां पर ही टिबाई महर हिक यार सां सूहे महर मुझी सुञाण पाए मुझे दादलो दोस्त साईं नालो विसरियो बस फरमाइश तवांजी आई है यासीन साहब तां गॾु वेठो महर खे 32 साल पूरा थी विया अञा महबूब न ॾिठो मैसेज आयो त विसारे छॾ हाणे दिलि खे पले छॾ महर अर्ज़ कयुसि मैसेज मोकिलियईंसि छा लिखियईंसि त मुखां दिलि कान पली थींदी ओ सजण दिलि कान पली थींदी विसारे छॾी तूं त तुंहिंजी मर्ज़ी पुछी न पुछी तूं तुंहिंजी मर्ज़ी पर मुखां दिलि कान पली थींदी सजण दिलि कान पली थींदी विसारे छॾी तूं तुंहिंजी मर्ज़ी पुछी न पुछी तूं तुंहिंजी मर्ज़ी पर मुखां दिलि कान पली थींदी सजण दिलि कान पली थींदी सिर जो साईं चयोसी तोखे माल दिल जो कयोसी तोखे सिर जो साईं चयोसी तोखे सिर जो साईं चयोसी लेखी न लेखी तूं तुंहिंजी मर्ज़ी विसारे छॾी तूं तुंहिंजी मर्ज़ी पर मुखां दिलि कान पली थींदी सजण दिलि कान पली थींदी अॼु बि तोले अंगण खे बुहारिया वेठो तुंहिंजे कसन ॾे निहारिया वेठो तोले गुड़ जूं बुसिरियूं पचाईंदसि सॼे नवाब शाह में विरहाईंदसि पंहिंजे ॻोठ जे नंढड़नि ॿारनि खे मां वठी मिठाइयूं खाराईंदसि तोले अंगण खे बुहारिया वेठो तुंहिंजे कसन ॾे निहारिया वेठो तुंहिंजे कसन ॾे निहारिया वेठो अची न अची तूं तुंहिंजी मर्ज़ी विसारे छॾी तूं तुंहिंजी मर्ज़ी पर मुखां दिलि कान पली थींदी सजण दिलि कान पली थींदी जनाब डॉक्टर यासिर कंजारो साहब आयल आहे
चौहान साहब इसे दे दिया बड़ी बड़ी मेहरबानी अज बितौल छिया में चायूं अज बिटरी बाई तुहे शोएब देशी अमान 500 रुपया इनाम महाराज ले मोहतरम जनाब बख्शली गांगरो साहब बड़ी बड़ी मेहरबानी शोएब देशी नंढो मुंशी हालानी मनी तू तुझी मर्जी मिसारे छड़ी तू तुझी मर्जी पर मुखा दिल